अस्सलाम वालेकुम दोस्तों। एरिया ऐं पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल ऐं स्क्वायर था पढ़ूं। रेक्टेंगल जी शक्ल कीअं हूंदी आहे जंहिंजा ॿई अपोज़िट पासा बराबरि हुजनि। या ॾिसो ई ॿई हिकु एतिरा हुजनि त ई ॿई हिकु एतिरा हुजनि, पर स्क्वायर में वरी चारई पासा हिकु एतिरा हूंदा आहिनि। ठीकु आहे, चारई पासा हिकु एतिरा हूंदा आहिनि। हिन जो एरिया ऐं पेरीमीटर आहे छा? पेरीमीटर आहे बाउंड्री खे चइबो आहे। ठीकु आहे, हुनजी बाउंड्री केतिरी आहे। ऐं एरिया यानी स्पेस, इंटरनल स्पेस। ठीकु आहे, एरिया जो फार्मूलो थींदो आहे लेंथ मल्टीप्लाई बाय विड्थ ऐं पेरीमीटर जो थींदो आहे 2L प्लस 2W या वरी L प्लस L प्लस W प्लस W, जेके बि तव्हांखे सही लॻे। मिसाल हाणे मां हिकिड़ो रेक्टेंगल थो ठाहियां हिते 2 4। ठीकु आहे, हाणे एरिया A2 आहे त A बि 2 हूंदो ऐं A4 आहे त A बि 4 हूंदो। तॾहिं पेरीमीटर कीअं निकिरंदो? 2 2 4 4। त पेरीमीटर घणो थी वियो? 4 ऐं 4 ऐं 4 12। त पेरीमीटर 12 थी वियो। अॻे M हुजे त हिते 12 सां गॾु बि M ॾियणी पवंदी। ठीकु आहे, ऐं इन जो अगरि एरिया ॻोल्हणो हुजे त एरिया ख़बर आहे L ऐं विड्थ थींदो आहे। L आहे असांजी, हीअ L थींदी आहे ऐं हीअ विड्थ थींदी आहे। त L आहे असांजी 4 मीटर ऐं विड्थ आहे असांजी 2 मीटर। त 4 × 8 थी वेंदो ऐं जेको ही मीटर ऐं ही मीटर आहे इहो छा थी वेंदो? मीटर पावर 2। त 8 थी वेंदो हिन जो जवाबु। अहिड़े हिसाब सां अगरि मां हिते स्क्वायर ठाहियां, हुन सिर्फ़ु हिकिड़ो पासो ॾेई छॾियां 4, त सम्झो ही बि 4 आहे, ही बि 4 आहे, ही बि 4 आहे, ही बि 4 आहे। त हिन जो पेरीमीटर घणो थी वेंदो? 16। सभिनी खे बाउंड्री कई, यानी बाउंड्री यानी छा आहे? बाउंड्री हीअ आहे न, हितां खां वठी वरी हेॾे वरी हेॾे वरी हेॾे, हे बाउंड्री आहे। त हिन जी बाउंड्री 4 4 4 4 16 थी वियो। ऐं एरिया जे लाइ छा कंदुमि? 4 4 16। हाणे हिन सां गॾु अगरि सेंटीमीटर गॾु हुजे हा त हिते सेंटीमीटर हिन जो बि वैल्यू हुजे हा, हिन जो बि हुजे हा, त 16 सां गॾु छा अचे हा? सेंटीमीटर पावर 2। बसि सिंपल, इहो एरिया ऐं पेरीमीटर ऑफ स्क्वायर ऐं रेक्टेंगल। हाणे पाण एरिया ऐं पेरीमीटर ऑफ सर्कल बि पढ़ंदासीं, पर नेक्स्ट वीडियो।